बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायती रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। नाज़रीन, हिकिड़ो हमरा हुयो, उन शादी कई। शादीअ जे ॿिए ॾींहं ते जॾहिं कुंवार खे पंहिंजे घर वठी आयो, राति जो देरि ताईं ॿाहिरि हुयो, पंहिंजे दोस्तनि सां हुयो। जॾहिं कुंवार जे कमरे में अची वेठो त कुंवार खे चई, मां मानी खणी आयमि, मानी खा। कुंवार हिन खे चयो त तव्हांजी अमड़ सॼो ॾींहुं महिमाननि में मसरूफ़ हुई, शायदि हुन बि मानी न खाधी हूंदी, तव्हां पंहिंजी अमड़ खे सॾु कयो त मानी खाए। उन घोट चयो त छॾियो, उनखे उन मानी खाधी हूंदी, उनखे छॾियो ऐं तव्हां मानी खाओ। उन कुंवार काफ़ी पंहिंजे मुड़ुस खे सम्झायो त उहा कुराड़ी आहे ऐं सॼो ॾींहुं असांजी ख़िदमत में तुंहिंजे महिमाननि में मसरूफ़ हुई, त असांजो फ़र्ज़ु थो थिए ऐं तुंहिंजो त ख़ासि करे फ़र्ज़ु थो थिए तव्हां हुनखे सॾु करे मानी खारायो। चई, मानी तूं खा। जॾहिं कुंवार जो चवणु न थियो त कुंवार हिन खे चयो त मूंखे फ़ौरन तलाक लिखी ॾे। हिन जो मुड़ुसु ॾाढो परेशान थियो त हूअ अमड़ मुंहिंजी आहे ऐं उनखे मां मानी न खाइण जे करे हीअ कुंवार मूंखां तलाक थी वठे। चई त हाणे दुनिया जो हेॾे जो होॾे थी वञे त मूंखे तोसां रहणो ई न आहे, मूंखे तलाक खपे। आख़िर उन छोकिरी हिन खां तलाक वरिती। काफ़ी अरसो गुज़रियो। उन माईअ वञी शादी कई, उनखे 2 पुट बि थिया। उहे 2 पुट कुल्हनि ते पंहिंजी माउ खे खणी हज पिया कराइनि। अॻे सऊदी हज करण माण्हू पंधु वेंदा हुया। जॾहिं रस्ते ते विया, उते काफ़ी माण्हू बेहोश हुया, किन खे पाणीअ जी ज़रूरत हुई, के बुख खां बेहाल थिया, वॾो पंधु हुयो। उते उन माईअ ॾिठो त हिकिड़ो हमराह आहे जेको ॾाढो तड़पे थो उन बुख खां। पुटनि खे हुकुम कई त वञी उनखे ॾिसो त केरु आहे ऐं उनखे पाणी पीआरियो। छोकिरा विया, उनखे पाणी बि पीआरियो ऐं मानी बि खारायूं ऐं पंहिंजी अमड़ वटि वठी आयसि। जॾहिं हुन हमराह हिन माईअ खे ॾिठो त हुनजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। माईअ चयोसि, तोसां हे चकर कीअं थियो? तूं हेॾो बदहाल थी वएं, बेहाल थी वएं, छो? उन हमराह ॿुधायो त मां शादी कई, उन शादीअ खां पोइ मूंखे औलाद थी। उन औलाद मूंसां अहिड़ो हशर कयो जो मुंहिंजो सॼो घर, मुंहिंजा ॿार बच्चा सभिनी ते ॿारनि कब्ज़ो करे मुंहिंजी घरवारी पुटनि सां मिली वई, मूंखे घरां कढी छॾियो। उन औरत ॿुधायो त मां तोखां तलाक छो वरिती? सिर्फ़ु इन वजह खां त तूं पंहिंजी माउ जो नाफ़रमान आहीं ऐं मां सोचियो त अगरि मां तोसां ज़िंदगी गुज़ारींदुमि त तो वारो हशर मूंसां बि थींदो। मां पंहिंजे औलाद खे अहिड़ी तरबियत कई त अॼु मुंहिंजी औलाद मूंखे कुल्हे ते खणी हज था कराइनि। मां बि शादी कई, तो बि शादी कई, तूं पंहिंजो हशर बि ॾिस, मुंहिंजो सुख बि ॾिस। हाणे दुनियादारी जा फ़ैसिला तुंहिंजे साम्हूं आहिनि। तूं पंहिंजे माउ जो नाफ़रमान थिए। तूं शादीअ जे राति सिर्फ़ु मूंखे मानी खाराइण जी कोशिशि कई, जॾहिं त मां तोखे चयो त तूं पंहिंजी माउ खे सॾु कर त मानी गॾु खाऊं। जंहिं सॼो ॾींहुं महिमाननि खे मानी खाराई ऐं असांजे महिमाननि जी ख़िदमत कई, बुखारी हुई, पर तो पंहिंजे माउ जो हिकु टके जो ध्यानु बि न कयो ऐं अलाह पाक उनजो तोखे सज़ा ॾेई छॾियो ऐं अॼु तोखे तुंहिंजे पुटनि, तुंहिंजे घर भातियुनि तोखे घरां तड़े कढियो ऐं तूं मानी गभे लाइ, पाणी ढुक लाइ सिकंदो थो वञे। दोस्तो, इन कहाणी मां असांखे इहो सबक़ु थो मिले त असां जेको कुझु बि जंहिंसां बर्ताव कंदासीं त फेराए उहो बर्ताव असां सां बि थींदो। अगरि असां वालिदैन जा नाफ़रमान थींदासीं त असांजी औलाद बि असांजी नाफ़रमान थींदी, छो जो असां कुझु पोखियूं ई नथा त असां लुणऊं छा। अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। कंहिं ॿी वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।